अज जी शायरी आए मुझे इन दोस्त जे नाले ते। इश्क कयोसी कहर कयोसी। इश्क कयोसी पोजा कहर कयोसी। चुप करे वीरे। इश्क कयोसी कहर कयोसी दिल जे दिलबर खातिर। दिल जे दिलबर खातिर दिल जे दिलबर। चुप करे कोन बी हणा दे ठोशा। हाँ माच के बीच माच के बीच केर कयोसी इश्क विसरी वई न शायरी विसरी तो जे हाँ गाली न फुट मारदो दे। न हार न करे इश्क कयोसी केर कयोसी दिल जे दिलबर खातिर दुश्मन सारो शेर कयोसी। टमाटर यार मुझे टमाटर मुझे आंसू में तो सब तो मैं हूँ। है टमाटर टमाटर छा थियो यार बाबा जो टमाटर जो रेट थी तो हाथों जी शादी कराई दो। टमाटर जो रेट ही को थियो। तू तो आई ही निभागो। तू तो पनौती ही है, तू तो चंडो ही है, तू तो मनूस ही है, तू तो निभागो ही है। अञा तो क्यों छा तू तो सफा एड़ो ही है। तारे तो टमाटन पे रेट कोन कयो, बाकी तू छड़ो मारंदे निभागा छड़ो तो शादी थींदी ही कोन। ना नी 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 ना बाबा ही जाए चंपल गलायो ने कोई गाना चांगो ठलाय बुने जैसे अंदा सोता भाई ते गाना घर में बुधे ये बुधणी जगह गाना बुधणी आते जगह तुमके घर में बाहर कर लियो तो। दोस्तों मुझी गाल हिकिड़ी गौर सां ॿुधो। अगर हम घर वेठे पैसा कमाता चाहियो तो हेरे मुझे टिकटॉक जे बायो में अचो उते मु यूट्यूब चैनल ते रखी वीडियो उहा वीडियो पूरी ॾिसो ऐं तव्हांखे ख़बर पइजी त पैसा कमायो। अबा ओ वीडियो ते ॾिठीसीं पैसा की कमाएबा ऐं हिन वीडियो ते कमेंट ऐं लाइक ऐं शेयर बि कजो। ठीक कजन पैसा की कमाएबा वो बुधाए पैसा की कमाएबा यार आप पाण बेरोजगार माण्हू या मणी जुगाड़ पियो करे त वीडियो वायरल थिए। चरा चरा थी चरा क्या घुमदा वतूं थी चरा।